Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान खान अपोजिशन के जलसा ॿिनि टिनि महीननि लाइ मुलतवी करण जी अपील करे छॾी। वज़ीर-ए-आज़म इमरान खान चयो आहे त जलसनि सां हुकूमत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। अपोजिशन कोरोना वबा दौरान अवाम जी जाननि सां खेॾी रही आहे। कोरोना बाबति ॻाल्हाईंदे वज़ीर-ए-आज़म चयो त कोरोना वायरस जी पखेड़ ईअं ई जारी रही त इस्पतालूं भरिजी वेंदियूं। जलसनि ऐं जलूसनि में मास्क जो इस्तेमालु न थियण करे वायरस जे पखिड़िजण जो ख़तरो वधी वेंदो आहे। ताबेदार खान ॿुधी छॾ, नवाज़ शरीफ़ तोखे एनआरओ न ॾींदो। PDM खे फतह नसीब थींदी ऐं मौजूदा हुकूमत वधीक अरसो न हली सघंदी। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ लाहौर में कारकुननि जी रैली खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो आहे त 13 डिसंबर ते लाहौर वासी हुकूमत ख़िलाफ़ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾींदा। आवाम जाली हुकूमत मां जान छॾाइणु घुरे थो। मरियम नवाज़ चयो त नूर लीग पंहिंजी चूंडियल नुमाइंदनि खे इस्तीफ़ाऊं जमा कराइण लाइ नाहे चयो, पोइ बि इस्तीफ़ाऊं जा ढेर लॻी विया आहिनि। MNAs ऐं MPAs पंहिंजूं इस्तीफ़ाऊं हथ में खणी घुमी रहिया आहिनि। लाहौर में रैली दौरान कारकुननि ऐं अॻवाननि तरफ़ां मरियम नवाज़ ते गुलनि जी वर्खा। हिकु औरत अॻवान रैली में शरीक कारकुननि में नोट उछलाया। लक्ष्मी चौक ते मरियम नवाज़ ॿियनि अॻवाननि सां गॾिजी बट कड़ाही जो बि मज़ो वरितो। अपोजिशन तरफ़ां इस्तीफ़ाउनि वारी धमकी बि हुकूमत खे ब्लैकमेल करण जो हरबो आहे, पर असां ब्लैकमेल न थींदासीं। जलसे लाइ असांजे तरफ़ां का बि रंडक न हूंदी। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी फाही ते ख़ुशियूं मल्हाईंदड़ अॼु बिलावल भुट्टो सां गॾु बीठल आहिनि। बिलावल भुट्टो विसारे चुको आहे त नवाज़ शरीफ़ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाइ कहिड़ी ज़बान इस्तेमालु कई हुई। खेसि गद्दार कोठियो हो। आसिफ ज़रदारी खे मिस्टर 10% जो ख़िताब नवाज़ शरीफ़ ॾिनो हो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिबली फराज़ चयो त सभिनी खे ख़बर आहे त नवाज़ शरीफ़ पंहिंजो सियासी सफ़र कीअं शुरू कयो। नवाज़ शरीफ़ ज़ियाउल हक़ जे मिशन खे अॻिते वधायो। ॾुखे वक़्त में नवाज़ शरीफ़ कारकुननि खे छॾे परॾेह भॼी वेंदो आहे। NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफज़ल जो मुदो पूरो थी वियो। वज़ीर-ए-आज़म सां अलविदाई मुलाक़ात। वज़ीर-ए-आज़म इमरान खान लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफज़ल जे ख़िदमतुनि जी वाखाण कई। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर पारां बि अलविदाई मुलाक़ात में खेसि भेटा पेश। बेटनि ते मनसूबनि जे हवाले सां माहौलियाती मास्टर प्लान जी स्टडीज़ जी शुरूआत जनवरी खां कई वेंदी। NGO सां गॾिजी मुहाणनि जे रोज़गार ऐं सामूंडी जीवत जे तहफ़्फ़ुज़ लाइ हिकु प्रोग्राम जोड़ियो पियो वञे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत में पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जे वर्किंग ग्रुप जे इजलास दौरान लाॻापियल अख़्तियारनि जी ब्रीफिंग। इजलास में वफ़ाक़ी वज़ीरनि शिबली फराज़, अली ज़ैदी, चेयरमैन आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी इमरान अमीन ऐं ॿियनि जी शिरकत। वज़ीर-ए-आज़म सिंध जे भुंडार ॿेट ते थींदड़ अॻभराई ते इत्मीनान जो इज़हार कंदे ज़ोर भरियो त इन मंसूबे जी कामयाबी लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठी कमु कयो वेंदो। ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, भली आइन जो जाइज़ो वरितो वञे। आइन वफ़ाक़ खे ॿेटनि जे मामले में मुदाख़लत जी इजाज़त नथो ॾे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ी हुकूमत ते छिती तनक़ीद कंदे चयो आहे त सिंध खे वफ़ाक़ मां का बि उमेद न आहे। वफ़ाक़ खां वधीक टैक्स उगाड़ी करण बावजूद सिंध खे पंहिंजो हिसो न ॾिनो पियो। मलीर एक्सप्रेस वे ते कम जे जाइज़े बाद तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त पार्टी क़यादत जो हुकुम मिलियो त इस्तीफ़ा ॾेई छॾींदासीं। आप कहते हैं कि हम इमरान खान के से बयान मुज़ाकरात नहीं कर सकते, तो फिर जिनसे आप ख्वाहिश रखते हैं, जो आपकी अंदर की फड़कती हुई रग है, जिनसे आप मुज़ाकरात करना चाहते हैं, वो तो फिर नवाज शरीफ के बयानिए के मुखालिफ हैं। मार्च के सेनेट के इलेक्शन के बाद इमरान खान और मजबूत हो जाएगा। इनके लिए और बुरे मुश्किलात के वक्त होंगे। और जो लोग ये कह रहे हैं कि इमरान खान से मुज़ाकरात नहीं हो सकते, तो फिर बताएं वो किस से मुज़ाकरात करना चाहते हैं। वो उस एजेंडे के खिलाफ है जो बयानिया नवाज शरीफ का, जिनसे वो मुज़ाकरात करना चाहते हैं। और पीपल्स पार्टी अपने ताश छाती के साथ लगा के खेल रही है। हालात चाहे जैसे भी हों, PDM बेनिफिशरी नहीं होगी। ये बंद गली में जा रहे हैं। अपोजिशन जिन सां ॻाल्हियूं करणु घुरे थी उहे नवाज़ शरीफ़ जे बयानी जी मुखालफ़त कनि था। सभिनी खे ख़बर आहे त इमरान सां ॻाल्हियुनि खां इनकार कंदड़ कंहिं सां ॻाल्हियूं करणु घुरनि था।
वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मौजूदा सूरत हाल जी बेनिफिशरी नवाज़ लीग न हूंदी। पीपल्स पार्टी ताश जा पता छाती सां लॻाए खेॾी रही आहे। आसिफ ज़रदारी छहों भेरी बेड़ो आहे। हालतुनि मां फ़ाइदो वठण जी कोशिश पियो करे। 13 दिसंबर खां पोइ इमरान ख़ान लाइ ख़ुशख़बरी जा ॾींहं ॾिसी रहियो आहियां। मार्च में सेनेट जी चूंडनि खां पोइ इमरान ख़ान वधीक मज़बूत थी वेंदो। जेके चवनि था आर्या पार थींदो उहे धूमड़ में फासी पिया आहिनि। मरियम नवाज़ चाचई वालिद खे सियासी तौरु माराइण जी भरपूर कोशिश करे रही आहे। कॉलेज जा उस्ताद हाणे ट्यूशन न पढ़ाईंदा। सिंध सरकार ऐं सप्ला विच में इतफ़ाक़ थी वियो। 19 ऐं 20 ग्रेड में सिंधियुनि भर्तियुनि लाइ मख़सूस कोटा 20% मां घटाए 10% करण ते बि इतफ़ाक़। सिंध हुकूमत ऐं कॉलेजी उस्तादनि जी तंज़ीम सप्ला विच में तइ थियल मामिलो सिंध काबीना जे इजलास में पेश। सप्ला सिंध हुकूमत सां गॾिजी कॉलेजी उस्तादनि खे टाइम स्केल ॾियण जी मुख़ालफ़त कंदी। कॉलेजी उस्तादनि लाइ 21 ग्रेड जूं आसामियुनि ते मुक़ररियुनि वारो मामिलो हल न थी सघियो। सिंध यूनिवर्सिटी जो वीसी फतेह मोहम्मद बुरफत सिंध हाई कोर्ट की हिदायत बाद चार्ज संभाले वरिती। सिंध यूनिवर्सिटी पहुचण बाद फतेह मोहम्मद बुरफत जी अमलदारनि सां मुलाक़ात। सिंध हाई कोर्ट फतेह मोहम्मद बुरफत के अॼु चार्ज संभालण की हिदायत कंदे चयो हो त अदालती हुकुमनि ते अमल करण लाज़मी आहे। उन लाइ वॾे वज़ीर जी मंज़ूरी लाज़मी न आहे। ॿुधणी दौरान अदालती हुकुमनि ते अमल न थियण ते यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे सेक्रेटरी ऐं डायरेक्टर ते कावर जो इज़हार। अदालत ॿिन्ही अमलदारनि खे छंड पटींदे चयो त अदालती हुकुम ते अमल छो न कयो वियो। अदालती हुकुम मिली वञे त उन ते फौरी अमल थियणु घुरिजे। लाड़काणो में शागिर्दाणनि खे मुबैना इज्तिमाही लॻल उत्पाद ब्लैकमेल करण वारे मामले जी जांच मार्केट थाणे मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच रहमतपुर थाणे खां वापसि वरिती वई आहे। मार्केट थाणे जी पुलिस मुतासिर शागिर्दाणनि खे जांच लाइ तलब करे वरितो। मार्केट थाणे जे SHO जो चवणु आहे त शागिर्दाणनि जी शिकायत ऐं बयाननि तहत वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। शागिर्दाणियूं जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदियूं उन्हनि जा नाला जवाबदार तौरु नामज़द कया वेंदा। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अवामी तहरीक के चूंडण लाइ रजिस्टर्ड करे वरितो। 2019 दौरान अवामी तहरीक पारां रजिस्ट्रेशन लाइ दरख़्वास्त ॾिनी वई हुई। इलेक्शन कमीशन कानून मूजिबि अवामी तहरीक खे रजिस्टर्ड करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो। आलमी सतह ते गुमराह कंदड़ कूड़ियुनि ख़बरुनि जो भारतीय नेटवर्क वाइको श्रीवास्तव ग्रुप ऐं इंडियन क्रॉनिकल्स गॾियल क़ौमुनि ऐं यूरोपीय यूनियन खे 15 सालनि ताईं धोखो ॾिनो। यूरोपीय यूनियन में फेक न्यूज़ ख़िलाफ़ कमु कंदड़ तहक़ीक़ी इदारे राज़ तां परदो खणी छॾियो। यूरोपीय यूनियन डिसइंफो लैब जी रिपोर्ट मूजिबि नेटवर्क खे केतिराई भेरा पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु कयो वियो। 550 खां वधीक न्यूज़ वेबसाइट्स, केतिरियूं ई शकी NGOs, गैर फ़ाल इदारनि ऐं थिंक टैंक्स जो श्रीवास्तव ग्रुप सां सिधी रीति तालुक़ साबित। भारत में पाकिस्तान मुख़ालिफ़ आर्टिकल्स ऐं ख़बरूं पखेड़े उन्हनि खे मीडिया में शाया कराए पियो वञे। EU डिसइंफो लैब जी रिपोर्ट पाकिस्तान मुख़ालिफ़ भारतीय वावेला ऐं साइबर वार जा पोल पधरा करे छॾिया। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि रिपोर्ट पाकिस्तान जे मौक़िफ़ जी तस्दीक़ आहे, जंहिं में समूरियूं हक़ीक़तूं बयानु कयूं वयूं आहिनि। भारत ख़िते जो अमुन तबाह करण बदिरां पंहिंजनि मसइलनि ते ध्यानु ॾिए। मकरी जी दरगाह मुराद शाह शिराज़ी में सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी जो मर्द जनाज़ा नमाज़ बाद दफ़नायो वियो। फ़कीर ॻोठ रोड वटि जनाज़ा नमाज़ दौरान वॾे तइदाद में माण्हुनि जी शिरकत। एजाज़ शाह शिराज़ी खे फिफड़नि ऐं साह में तकलीफ़ सबबि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हुन अॼु दम ॾिनो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां एजाज़ शाह शिराज़ी जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार। एजाज़ शाह शिराज़ी 6 भेरा सिंध असेंबली जो मेंबर रहियो। मशहूर वापारी सिराज कासिम टेली जो मर्द कराची के डिफेंस 7 वारे इलाके में दफनायो वियो। खयाबान राहत में ग्राउंड ते जनाज़े नमाज़ दौरान वापारनि ऐं सियासी शख्सियतुनि सूदो वॾे तइदाद में माण्हुनि जी शिरकत। सिराज कासिम 8 दिसंबर ते दुबई जी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। संदसि मर्द गुज़िरियल राति कराची पहुचायो वियो हो।
सिंध पुलिस में बदिलियुनि मुक़ररियुनि जो सिलसिलो जारी। IG सिंध वधीक ऑफिसर्स जे बदिलियुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि ADIG शैला कुरैशी, SP इन्वेस्टिगेशन सेंट्रल 2 मुक़रर, SP इन्वेस्टिगेशन 1 हसाम बिन इकबाल के SP इन्वेस्टिगेशन 3 क्यामाड़ी बदली कयो वियो। ADIG TNT आबिद काइम खानी SP इन्वेस्टिगेशन 1 कराची मुक़रर। कंदकोट में SHO मस्जिद जी सफ़ाई पुलिस हेडक्वार्टर में बूटा पोखण वारो अदालती हुकुम नज़रअंदाज करे छॾियो। कंदकोट जी अदालत SHO वकील जाफ़री के ॻोठाणनि खे नाहक बादी बढ़ाइण जो ॾोह साबित थियण ते 11 महीननि ताईं मस्जिद जी सफ़ाई ऐं पुलिस हेडक्वार्टर में बूटा लॻाइण जी सज़ा ॿुधाई हुई। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि SHO मस्जिद पहुतो न वरी पुलिस हेडक्वार्टर में बूटो लॻाइण जी ज़हमत कई। घर ब्रांड ॾींदा से लाड़काणो में राइस केनाल ऐं घाड़वा जे कंझनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन रहवासनि जी मज़ाहिमत बाद रोकियो वियो। इंतज़ामिया ग़रीब मशीनरी ऐं पुलिस सां गॾु घर रहण लाइ पहुती त रहवासनि एहतजाज कयो। पुलिस ऐं इंतज़ामिया जी गाॾियुनि आॾो धरणो। मचरियल माण्हुनि सरकारी गाॾियुनि जे टायरनि जी हवा बि कढी छॾी। छिकताण वारी सूरतहाल खां पोइ इंतज़ामिया घर रहण बिना वापसि हली वई। रहवासनि बि एहतजाज ख़तमु करे छॾियो। शहदादकोट पुलिस गाजी खोवण मां 9 ॾींहं अॻु गिरफ़्तार थियल नौजवान खे हाफ़राए करे छॾियो। नौजवान इम्तियाज़ जावरी ज़ख़्मी हालत में तालका अस्पताल मुंतक़िल। नौजवान दाहियो आहे त गाजी खोवण पुलिस 9 ॾींहं अॻु माल जे वाड़े तां गिरफ़्तार कयो। गुज़िर राति शहदादकोट पुलिस हवाले कयो वियो हो। पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए हाफ़राए करे छॾियो। शहदादकोट ऐं गाजी खोवण पुलिस नौजवान जो ॾोही रिकॉर्ड ज़ाहिर करण में नाकाम। मुंहिंजे भाउ खे ज़ोर खणी विया घर वञी हेॾे खणी गोली हई अथनि। भेरो मुंहिंजो 15 सालनि जो बचिड़ो आहे। मुंहिंजो भाणेजो आहे, उनखे 7 तारीख़ ते 12:30 बजे घरां खणी SHO बाकराणी DSP बाकराणी अवल खणी वियुसि उते बाकराणी थाणे ते। उन खां पोइ राति जो 10-11 बजे वञी हाफ़ फ्राई कई अथऊं। जैसे असांखे छोकिरे सां इंसाफ़ न थींदो असां तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। बाकराणी पुलिस तरफ़ां हाफ़राए कयल नौजवान जे वारसनि जो लाड़काणे में मुज़ाहिरो। ॻोठ दौलत खोखर वासी नौजवान आमिर शाहानी खे पुलिस मुबैना तौरु खंभण बाद हाफ़राए कयो हो। नौजवान जे वारसनि एहतजाज कंदे दाहियो आहे त पुलिस बेगुनाह नौजवान खे मासूर बणाए छॾियो। हाणे वरी मिलण बाद नथो ॾिनो वञे। हाफ़राए थियण नौजवान जे वारसनि तरफ़ां ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मीरपुर ख़ास शहर जे मुख्य मार्केट खज़कपुरा जे 5 दुकानदारनि कोरोना वायरस में मुब्तला थियण बाद समूरी मार्केट खे सील करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर शाहिदा परवीन ञामलो जे दौरे बाद ज़िले इंतज़ामिया मार्केट खे कनातूं हणी 3 ॾींहंनि लाइ सील करे छॾियो। दुकानदारनि खे 2 ॾींहं अॻु कोरोना जी तस्दीक थी हुई। भारत जे लेजेंड अदाकारनि दिलीप कुमार ऐं राज कपूर जे पेशावर में क़ाइम घरनि जे विकिरे लाइ सरकारी अघु मुक़ररु। ख़रीदारी जो अमल जल्द शुरू थियण वारो। राज कपूर जी हवेली जी क़ीमत 1 करोड़ 15 लख खां वधीक मुक़ररु। दिलीप कुमार जी किस्सा ख़्वानी बाज़ार वारे घर जो अघु 72 लख 80 हज़ार खां वधीक मुक़ररु कयो वियो। पाकिस्तान सूदो सॼी दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इंसानी हक़नि जे ॾिहाड़े जे मौक़े ते रैलीज़ कढी वयूं। दादू, डोकरी, नगर पार्कर, डीपलो, लालू राइक ऐं ॿियनि शहरनि में कश्मीरी भाइरनि सां ॿधी जो इज़हार कयो वियो। रैलीज़ में शरीक माण्हुनि तरफ़ां कश्मीर में भारतीय ज़ुल्म जी मज़म्मत।
पीआई नाले समेत टिन घर भातियुनि जे क़त्ल ख़िलाफ़ इंसाफ़ लाइ जाको ॾींदड़ उमिर रुबाब खे इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं ते एवार्ड सां नवाज़ियो वियो। इस्लामाबाद में तक़रीब दौरान इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीम उमिर रुबाब खे इंसानी हक़नि लाइ सरगर्म कारकुन जी हैसियत में एवार्ड ॾिनो वियो। तुर्की के मशहूर ड्रामे उर्तुगल गाज़ी में मुख्य किरदार अदा कंदड़ एंगेन आल्तान लाहौर पहुची वियो। अदाकार ट्वीट कंदे लिखियो त हिकु कारोबारी कंपनी की दावत ते पाकिस्तान के मुख़्तसर दौरे ते पहुतो आहियां। कुछ ॾींहुं एंगेन आल्तान पाकिस्तान अचण के हवाले से हिकु ऐलान कयो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स समां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।